नासिम भिरिया सिटी में सिंधी अदबी संगत शाख पारा सिंध जे महानदाही अदीब हशू केवल रहमानी जे 190 जन्म ॾियारे जे हवाले सां तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में आयल महिमाननि अदीबनि शाइरनि हशू केवल रहमानी जी ज़िंदगी ते रोशनी विधी आहे, जॾहिं त आख़िर में केक पिणु काटियो वियो। तफ़सील नदीम अली मंगी जी हिन रिपोर्ट में। भिरिया सिटी प्रेस क्लब में सिंधी अदबी संगत शाख भिरिया पारां साहिती परगणे जे तारीख़ी शहर भिरिया सिटीअ जे चीकी मिट्टी मां जन्म वठंदड़ अदीब, दानिश्वर, फिलासफर, कहाणकार, सियासतदान हशमत राय टेलराम उर्फ हशू केवल रहमानी जी 109 जन्म ॾियारे खे भेटा पेश करण लाइ तकरीब कोठाई वई। तकरीब में नाले वारे अदीबनि, लेखकनि, शाइरनि, कलमकारनि शिरकत कई। इन मौके ते अदीबनि, लेखकनि, शाइरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जन्म ॾियारो ही सिंधी अदबी संगत शाख भिरिया जा दोस्त भिरिया प्रेस क्लब में मल्हाए रहिया आहिनि। खेनि जस आहे। हशू केवल रहमानी उहा शख़्सियत हो जंहिं भिरिया सिटीअ में जनम त वरितो, पर हशू केवल रहमानीअ लाइ साईं जी एम सैद ऐं शेख हयाज़ जहिड़नि माण्हुनि चयो त हशू केवल रहमानी असांजो उस्ताद हो। हशू केवल रहमानी सिंध जो आशिक़ हो। पंहिंजे दौर जे मुतहरिक इंसान हशू केवल रहमानी जो हिननि प्रोग्राम हिते कयो आहे ऐं हुनजे तइलीम में हुन जूं ख़िदमतूं, सियासत में हुन जूं ख़िदमतूं, समाजियात में हुन जूं ख़िदमतूं जेकी बि हुयूं उन्हनि ते दोस्तनि रोशनी विधी आहे ऐं असांखे ख़ुशी थी आहे त असांजे भिरिया शहर में अहिड़ा वॾा इंसान पैदा कया। सिंध जे अज़ीम ॾाहे मुफ़क्किर, आलिम ऐं अदीब हशू केवल रहमानी जो जनम ॾियारो संदसि जनम भूमिअ में भिरिया सिटीअ में मल्हाए रहिया आहियूं, जेका इंतिहाई सॼी सिंध बल्कि हिंद जे लाइ बि ख़ुशनसीबी वारी ॻाल्हि आहे। जे विछोड़े खां पोइ असां हुनखे यादि करे असां हिकिड़े नमूने जी हुनखे भेटा ॾेई रहिया आहियूं ऐं इन जे लाइ सभिनी दोस्तनि खे जसो हुजे। हिंद सिंध जो सुपर हीरो इनकलाबी हो, जेको असां लाइ रोशन राह खोले विया, पर कहिड़ो हले त उहो बि इनकलाबी थी सघे थो। इन्हनि हालतुनि खे ॾिसी हुनखे जदोजहद करणी हुजे, पोइ जदोजहद करणी हिते करे या बम्बई में करे हुन उते कमु कयो वञे, उहो कमु कयो वञे। हे असांजे लाइ मशियल राह आहे। असां धरती जे लाइ हींअर बि छपर छांव आहे। कैमरामैन हमीद कुरेश सां गॾु नदीम अली मंगी, धरती टीवी, भिरिया सिटी।